जंगी इमामा के ख़बर ॾींदा आहियूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ धाबेजी खां अॻियां स्टील टाउन थाने जे हद में धाबेजी पुलिस जे ॿिनि मुअतल थियल सादी ड्रेस से पहिरियल अहलकारनि ग़ुलाम अली जलबानी, मक़बूल जलबानी ऐं एसएचओ जे गनमैन जी जोखियनि जे ॻोठ में सरकारी राइफल सां अंधाधुंध फायरिंग ॻोठणनि हमराह खे सोघो करे वरितो। संदसि चवण मुताबिक़ गगर खां जंग जे रस्ते तां माओ खणी ईंदड़ मंशा ते फरोशन खे रोकण जी कोशिश कई। न बीहण ते मथनि में फायरिंग कई वई। छा माओ खणी ईंदड़नि खे आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी ठट्टो तरफ़ां फायरिंग करे मारण जो हुकुम ॾिनल आहे। ॿियो त ज़िले कराचीअ जे थाने स्टील टाउन जे हदनि में ॻोठ जे विच में सरेआम गोलियूं हलाए उहे आला कमान खां हुकुम मिलियल आहिनि। उहे बि मुअतल थियल अहलकारनि सादनि कपिड़नि में सरकारी राइफल खणी माण्हुनि जे ॻोठ में घिरी फायरिंग कनि। उहे अहलकार हूंदाई सादनि कपिड़नि में आहिनि। उहो बि ॿुधण में आयो आहे त हुननि जा पंहिंजा गुलशन हदीद धाबेजी मार्केट में मंशा जे सामान जा गोदाम ठहियल आहिनि। माण्हुनि खां माल फुर करे उते जमो करे पोइ विकिरो कयो पियो वञे। पकड़ियल माण्हुनि खे जबल या झंग खणी वञी वॾी फुरलुट कई वेंदी आहे। चर्स, हीरोइन ऐं आफ़ीम में चालान करण जा दावा धड़का ॾेई लखें रुपया फुरिया वञनि था। उन्हनि पुलिस अहलकारनि उन्हनि जे करता धरताउनि जी इहा फुरलुट जारी आहे, जंहिंजे करे गुलशन हदीद धाबेजी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किरोड़े रुपयनि जा प्लाट, घर ऐं ॿियूं मिल्कतियूं ठाहियूं आहिनि।